नाज़रीन, अहम ख़बर शामिल कंदासीं। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान इस्लामाबाद में तकरीब खे ख़िताब कंदे चयो आहे त सिधो चवां थो त मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश में अमेरिका मुलविस आहे। अमेरिका मुख़ालिफ़ धुर सां मिली मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश कई आहे। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान चयो आहे जेसिताईं आख़िरी बाल नथो थिए ओसिताईं मैच जो फ़ैसिलो नथो ॿुधाए सघिजे। जिन माण्हुनि शेरवानियूं सिबाए रखियूं आहिनि उन्हनि खे मायूसी थींदी। कंहिंखे बि ख़बर नाहे त कप्तान सुभाणे छा करणु वञी रहियो आहे। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान पंहिंजे ख़िताब में वधीक चयो आहे सुभाणे सभु ॾिसंदा त माण्हू कीअं था रोडनि ते निकिरनि। या अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान इस्लामाबाद में तकरीब खे ख़िताब कयो आहे। संदसि चवण आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश में अमेरिका मुलविस आहे। अमेरिका मुख़ालिफ़ धुर सां मिली करे मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश कई आहे। वज़ीर-ए-आज़म जो चवणु हुयो त जेसिताईं आख़िरी बाल नथो थिए ओसिताईं मैच जो फ़ैसिलो नथो ॿुधाए सघिजे। जिन माण्हुनि शेरवानियूं सिबाए रखियूं आहिनि उन्हनि खे मायूसी थींदी। कंहिंखे बि ख़बर नाहे त कप्तान सुभाणे छा करणु वञी रहियो आहे। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान पंहिंजे ख़िताब में वधीक चयो आहे त सुभाणे सभु ॾिसंदा त माण्हू कीअं था रोडनि ते निकिरनि।